अहमदपुर में अहम ख़बर मां ताईं पहुचाईंदा हलूं जिथे पोरियत जी 5 जरेब कणक के देरे के बाहि लगी वही है। अफ़सोसनाक ख़बर मां ताईं पहुचाई पिया। बाहि लगण सबब लखे रुपयनि जी कणक सड़ी रख थी वही है। अहम ख़बर मां ताईं पहुचाई पिया। अहमदपुर में जिथे पोरियत जे 5 जरेब कणक के देरे के बाहि लगी वही है, नतीजे में लखे रुपयनि जी कणक सड़ी रख थी वही है। आगाह क्यों वाक़े अहमदपुर वेझो पोरियत जे 5 जरेब कणक के देरे के बाहि लगी वही है, नतीजे में लखे रुपयनि जी कणक सड़ी रख थी वही है। आगाह क्यों वाक़े अहमदपुर में जिथे पोरियत जे 5 जरेब कणक के देरे के बाहि लगी वही है, नतीजे में लखे रुपयनि जी कणक सड़ी रख थी वही है। तफ़सील मालूम कंदासीं अहमदपुर में अब्दुल रज़ाक कलोड़ो खां। जी अब्दुल रज़ाक, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अहमदपुर लगो सादिक कलोड़ो जंहिंमें पोरियत नज़ीर कलोड़ो जे 5 जरेब जी कणक जे देरे के बाहि लगी वही आहे, जंहिं सबब उन पोरियत जो लखनि रुपयनि जो नुक़सान थी वियो आहे। जॾहिं अहिड़ो इतला सादिक कलोड़ो पुलिस खे ॾिनो वियो। सादिक कलोड़ो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हुई ऐं उन खां तफ़सील बि वरिता आहिनि। जॾहिं त उन मौक़े ते बाहि मुतासिर जेको नज़ीर आहे कलोड़ो, उन इहो ॿुधायो आहे त असांजो मुखालिफ़ दौरा ॿार में यूसुफ कलोड़ा वारनि सां पुराणो खूनी तकरार हलंदड़ आहे, जंहिंने असांजे देरे खे बाहि ॾेई ऐं फायरिंग करे हू फरार थी विया आहिनि। ऐं जॾहिं त सादिक कलोड़ो थाणे ते जेको आहे एनसी बि दाख़िल कराई वई आहे, उन्हनि एसएसपी खे घुर कई आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां इंसाफ़ कयो वञे। जी ठीक है अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।